एक्साइज खाते हमेशा हदफ हासिल कया आहिनि। टैक्स अदा कंदड़नि लाइ अवाम दोस्त सुधारा आंदा पिया वञनि। कोशिश करे रहिया आहियूं त दोस्तानी माहौल में माण्हू टैक्स अदा कनि। इहा सहूलियत बि ॾेई रहिया आहियूं त माण्हू घर वेठे टैक्स अदा कनि। सिविक सेंटर में सर्विस सेंटर ऐं सेट बाय सेट निज़ाम ठाहे पियो वञे। मोबाइल बिन्स लॻाई पियूं वञनि। गाॾियूं घटि रजिस्टर थींदियूं त टैक्स बि घटि हूंदो। महांगाई सबबि नयुनि गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन घटिजी रही आहे। सरकार के वक्त ते टैक्स मिलंदो त सरकार हली सकदी। जल्द अवाम खे खुशखबरी मिलंदी। हाणे गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन घर वेठे ऑनलाइन थींदी। सिंध जे सीनियर वज़ीर शहजील इनाम मेमण जा सिंध असेंबली जे इजलास में सवालनि जा जवाब। शहजील इनाम मेमण जो चवणु आहे त मीडिया ज़रिए ख़बर पई त एक्साइज खाते में माण्हू घटि आहिनि। भर्तियुनि जो इश्तिहार बि ॾिनो वियो त एक्साइज खाते में अमले जी खोट आहे। अदालत जे स्टे सबबि भर्तियूं न थी सघियूं आहिनि। घरू खाते खां बि असां नफ़े जी घुर करे रहिया आहियूं। अमले जी खोट बावजूद सुबुह खां राति ताईं कमु जारी आहे। एक्साइज खाते जे छंछर ऐं आचर जी मोकल बंदि आहे। सिंध असेंबली में PPMPA निदा खोड़ो पारां तालीमी इदारनि में मनशियात जे वाक़े ख़िलाफ़ मामूली रित ते बहस। निदा खोड़ो जो चवणु आहे त असांजे समाज में मनशियात जो वाहिपो तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। हाणे मनशियात जो इस्तेमालु स्कूलनि, कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ में पहुची वियो आहे। तालीमी इदारनि खे मनशियात वसीले तबाह कयो पियो वञे। नार्कोटिक्स खाते में शहजील इनाम मेमण जूं ख़िदमतूं वाखाण जोगियूं आहिनि। तालीमी इदारनि जी सूरतहाल खे ॾिसण लाइ मॉनिटरिंग टीमूं ठाहियूं वञनि। सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो जो चवणु आहे त हाणे त मनशियात ऑनलाइन विकिरो थी रही आहे। उनखे रोकणो पवंदो। मनशियात खां बचाव लाइ तालीमी इदारनि ऐं घरनि में आगाही मुहिम शुरू करण जी ज़रूरत आहे। सिंध असेंबली जे इजलास में मुख़्तलिफ़ मामलनि ते बहस। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त कराची शहर में पाणी जी खोट सां गॾु बिजलीअ जी लोड शेडिंग बि मसइला पैदा करे थी। पाणी न हुजण करे शहरी तकलीफ़ुनि में आहिनि। पाणी जी खोट ख़तमु करण लाइ गौर वीचार जारी आहे। हब डैम जी गुंजाइश घटि आहे। उन जी गुंजाइश वधाइण ते सोचे रहिया आहिनि। पेशावर में दहशतगर्दनि सां वेड़ दौरान शहादत माणींदड़ फौजी जवाननि जा मड़ अवाणनि इलाइक़नि में फौजी एज़ाज़ सां मिटीअ माउ हवाले। शहीद कैप्टन हुसैन जहांगीर ऐं हवलदार शफ़ीउल्लाह जी जनाज़ नमाज़ में फौजी ऑफिसरनि शहीद जे वारसनि इलाइक़े वासियुनि जी शिरकत। ISPR जो चवणु आहे त बहादुर जवाननि जूं कुर्बानियूं असांजे अज़म खे मज़बूत कंदियूं आहिनि। फ़ौज मुल्क मां दहशतगर्दी जे लानत खे ख़तमु करण लाइ पुरअज़म आहे। ॿिन्ही जवाननि पेशावर में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान शहादत माणी हुई। कलेक्टर खे पहिरें ॾींहं खां अॼु ताईं बेलगाम घोड़ो बणियल आहे। बैलेंस शीट कढी ॾिसो त बिजलीअ जी फ़रहामी वारा इदारा केतिरो मुनाफ़ो कमाए रहिया आहिनि। मुआहिदे तहत कलेक्टर खे कमाईअ जो 1% नेटवर्क वधाइण ऐं ठीकु करण ते ख़र्च करणो आहे। बरसाति हुजे या गर्मी, कलेक्टर जा फीडर ट्रिप थी वेंदा आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शहजील इनाम मेमण जो बयानु। संदसि चवणु आहे त बिजली जी फ़रहामी वारा इदारा इज्तमाही सज़ा नथा ॾेई सघनि। इदारा मीटर रीडिंग बदिरां अंदाज़नि ते बिल उमाणनि था। कलेक्टर खे हेस्को सेप्को वारा आइन जी भञकड़ी करे रहिया आहिनि। आइन जी भञकड़ी ते कानून हरकत में ईंदो। ऐं मीरपुर वाथिरे में हथियार बंदनि हथां शहादत माणींदड़ सहाफ़ी नसरुल्ला गाॾाणी जे वाक़े जो केस दाख़िल न थियो ऐं नाई कातिल गिरफ़्तार थी सघिया। शहीद सहाफ़ी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सॼी सिंध में सहाफ़ियुनि, सियासी, समाजी, क़ौम परस्त धुरियुनि ऐं शहरनि पारां एहतिजाज जो सिलसिलो जारी। उमरकोट, मीरपुर माथेलो, कंदकोट, मिठी, काज़ी अहमद, मेहड़, कंबर, भानसैदाबाद, वारह, टंडो गुलाम हैदर, सामारो, राजू खानाणी, राधण, मक़सूदो रिंद, मिठियाणी, पंगरियो, सीता रोड, डीपलो, टंडो भागो ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा करे धरना हया विया। शहीद सहाफ़ी नसरुल्ला गाॾाणी जे कातिलनि खे गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ते पहुचाइण जो मुतालिबो।